यार सिंधी पंहिंजे अंदरि मां मायूसी खे कीअं ख़तमु कयूं? अहिड़ो को रस्तो ॿुधाए जंहिंमां सुकून हासिल थिए। यार इन सुकून जी तलाश में केतिरा ई इंसानी नस्ल खपी विया। हज़ारनि सालनि खां इंसान इन्ही सुकून जी जुस्तजू में जाखोड़ींदो रहियो आहे। गारनि खां महलनि ताईं सफ़र जी कड़ीब इन्ही सुकून जी ज़ंजीर सां मिले थी। जॾहिं धरती जे ॻोले ते इंसाननि जा क़बीला अलॻि अलॻि खितनि में आबाद थियण लॻा, तॾहिं मुख़्तलिफ़ तहज़ीबनि सां गॾु मुख़्तलिफ़ मुआशिरा वजूद में आया। हर क़बीले पंहिंजी बका ऐं सुकून जी वेड़ विढ़ी आहे। एतिरे क़दर जो उहे क़बीला मुल्कनि में तक़सीम थी विया, पर सुकून जी तलाश अॼु ॾींहं ताईं जारी आहे। सूफ़ियनि जो चवणु आहे त सुकून इंसान जे अंदर में मौजूदु आहे, पर आउं सम्झां थो त सुकून जो दारोमदार इंसानी माहौल ते आहे। अॼु असीं जे माहौल में रहूं था, छा अहिड़े माहौल में सुकून मुमकिन आहे? तव्हां भली ही सवाल मुल्क जे फ़लसफ़ियनि, माहिर नफ़्सियात, माहिर इमरानियात जे साम्हूं रखी ॾिसो। जवाब में सिर्फ़ ख़ामोशी मिलंदी। अदा इहो छो भला? यार जिते हिकु आम शख़्स हर रोज़ पंहिंजनि नंढनि नंढनि ख़्वाहिशनि जे करे लताड़ियो वञे, जिते उन जी इज़त मथां धूड़ विधी वञे, ख्वाबनि खे दफ़न कयो वञे, जिते उन जी शराफ़त, मासूमियत ऐं ईमानदारी ते गारियुनि जो मींहुं वसायो वञे, जिते उन जा सवाल तकलीफ़नि जी ज़द में हुजनि, जिते सोच ते बंदिश हुजे, चपनि जी चुरपुर ते सज़ा मिले, उते सुकून जी किरन जो नसीब थियणु नामुमकिन हूंदो आहे। जिते ज़िंदगी बचाइण वारी दवा जी क़ीमत ज़िंदगी खां बि मथे हुजे, उते इंसान जी क़ीमत टके मोल हूंदी आहे। 15-15 कलाकनि खां बिजली अचण जो इंतज़ार करण वारी क़ौम जा फ़र्द सुकून हासिल नथा करे सघनि। जिते मयत जे दुख खां वधीक कफ़न जे ख़र्चे जी टेंशन हुजे, उते ज़िंदगी जे मयार खे कहिड़े अंदाज़ सां ॾिसो था? अदा पोइ छा असीं सदाईं अहिड़ा ई हूंदासीं? हा अदा बिल्कुलु, छो त इंसान जी तब्दील थियण सां ई मुआशिरो तब्दील थींदो आहे, ऐं इंसान तब्दील तॾहिं थींदो आहे जॾहिं सोच तब्दील थींदी आहे। असांजी सोच जे मयार खे परखो त अंदाज़ो थी वेंदो त अॼु असीं जिन हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, इन में असां जाई हथ शामिल आहिनि। असां ई वोट वठंदड़नि खे पंहिंजो आका करे रखियो आहे, असां ई मुर्शिदनि खे सजदा कया, असां ई क़बीलाई झड़नि खे तरजीह ॾिनी, असां ई क़ौम जी मासूमियत जो सौदो कयो। तव्हांखे छा थो लॻे त अहिड़ियुनि हालतुनि में ज़िलत जो तादाद बसि एतिरो ई हूंदो? न, अहिड़ी सोच, अहिड़ो मुआशिरो हर शइ तबाह करे छॾींदो। सुजागी लाज़मी आहे, न त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं असांजा खीमा अफ़गानिस्तान जे जबलनि या राजस्थान जे रेगिस्तान में लॻल हूंदा। यार सोचण जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं धरती असांजी आहे, पोइ असीं धरती जा छो न आहियूं? छो असां पंहिंजी धरती लाइ महिनत नथा कयूं? छो इन धरती खे जदीद दौर सां मुक़ाबिलो करण जे क़ाबिल नथा बणायूं? छो असां इल्मी अक़ल खे हासिल करे पंहिंजी क़ौम खे नथा जीआरियूं? अॼु क़ौम जो मयार ॾिसी, ज़िंदगी जी तर्ज़ ॾिसी हैरत थिए थी। अॼु असांजी क़ौम खे जंहिं शइ जो सभ खां वधीक इंतज़ार हूंदो आहे, उहे बेनज़ीर जा पैसा आहिनि। किस्त जो शुरू थियणु, असांजे मायनि जो घरां निकिरणु ऐं मर्दनि जो घरनि में इंतज़ार करणु, ही आहे असांजी ज़िंदगी जो मयार। ख़ैरात सां तरक़ी नाहे थींदी। इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं एहसास सेंटर जे नाले ते क़ौम खे अञा वधीक मोहताज कयो पियो वञे, पिनण ते हैरायो पियो वञे। इहो ई सबबु आहे त अॻु में फ़क़ीर सिर्फ़ मस्जिदनि जे दर ते नज़र ईंदा हुआ। अॼु हर चौक, हर स्पीड ब्रेकर ते फ़क़ीरनि जी लाइन लॻी पई आहे। पिनण वारो मादो अंदरि घर करे वञे त सोच ऐं गैरत मरी वेंदी आहे। पोइ पंहिंजे टैलेंट खे उजागर करण बजाए इंसान पंहिंजी बेवसी खे ज़ाहिर कंदो आहे। छा तव्हांखे ही महसूस नथो थिए त असीं हर ॾींहं ते हिकु क़दम पोइ ते हलूं पिया? असां तइलीम जो मयार विञायो, शौरी अंदाज़ विञायो, तारीख़ विञाई, सक़ाफ़त ते वेड़ लॻी पई आहे। असां सां बचाए न सघियासीं। वसीला त अॻु में ई पराया हुआ। मौसीक़ी खे हथ सां तबाह कयो, शाइरी खे नओं रंग ॾिनो, जंहिंमें रुगो छोरनि जे इश्क जा दास्तान हलनि पिया। किथे मास्टर चंदर, भगत कंवर राम, उस्ताद मंज़ूर अली खान, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद मोहम्मद जुमन, माई भागी ऐं सरमन सिंधी जहिड़ा फनकार, ऐं किथे मुमताज़ मुराई, नंढड़ो जलाल, दिलशेर तीरणो ऐं निगत नाज़ हथ सां पंहिंजी शाइरी ऐं मौसीक़ी खे तबाह कयो आहे। इन में ॾोह फनकारनि या शाइरनि जो कोन्हे। असां जई शौक़ अहिड़ी तकलीफ़ खे इजाद कयो आहे, छो त जॾहिं शौक़ सां ॿुधजे थो तॾहिं ॻाइजे थो। ॿुधणु छॾे ॾियो, ॻाइणु पाण ई बंदि थी वेंदो। असां पंहिंजे मयार खे एतिरो त महदूद करे छॾियो आहे जो दुनिया असांजी तारीख़ में त दिलचस्पी रखे थी, पर क़ौम में न। इहो ई सबबु आहे त असांजा फनकार ॼाड़ियूं हणी हणी पोढ़ा थी विया, पर नेट ते व्यूज़ न मिलिया। पर असांजा ई गीत जॾहिं ॿी कंहिं क़ौम जा फनकार ॻाइनि था त व्यूज़ जी तादाद मिलियंस में हूंदी आहे। अली ज़फ़र ऐं उरूज फातिमा जे ॻायल सिंधी लोकगीत जो मिसाल वठो। सिर्फ़ 3 ॾींहनि में 30 लख खां वधीक माण्हुनि ॾिठो। अदा माण्हुनि जी असां सां का दुश्मनी कोन्हे, पर दुनिया क्वालिटी खे ॾिसे थी, अंदाज़ खे ॾिसे थी, मेहनत खे ॾिसे थी। ही त सिर्फ़ मौसीक़ी आहे, पर अहिड़ी तरह हर शइ तबाह थिए पई। जेकॾहिं पंहिंजी धरती ऐं क़ौम खे दुनिया जी नज़रनि में इज़त जो मक़ाम ॾियणु चाहियो था त इल्म जा आशिक़ थी वञो। टेक्निकली दुनिया में पंहिंजा पेर ॼमायो, सिंधी मीडिया खे मज़बूत कयो, डायरेक्शन, प्रोडक्शन ऐं ग्राफिक खे एतिरो त मयारी बणाए छॾियो जो दुनिया असांजे फिल्मनि ऐं ड्रामनि खे तर्जुमो करे ॾिसे। न यार,
हिन ज़ुल्म जी नगरी में इहो सभु कुझु मुमकिन नाहे। अदा महरूमनि खे बयान करण जो मतिलबु इहो नाहे त तव्हां मायूस थी वञो, बल्कि हौसलनि खे संवारे, जज़्बनि खे उभारे, मंज़िल जी चाह में हिक थी अॻिते वधो। ही ज़ालिम, ही जाबर, ही क़ौम जा हक़ खाईंदड़ यकीन कयो त तव्हां जे जोश खां पनाह घुरंदा। जेकॾहिं तव्हां मुतहद थी हिक राह ते हलंदा, यादि रखो त डपु विञाइण जो हूंदो आहे। जेकॾहिं कुझु बचियो ई नाहे त पोइ डपु छा जो आहे। हासिल कयो पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे नसल लाइ। यादि रखो त ज़ुल्म जी आंधी इनकलाब जो ॾीओ रोशन कंदी आहे। एहसासनि जो मौत जॾहिं मामूल बणिजी वेंदो आहे, तॾहिं समाज तबाह थी ज़वाल में उरूज माणींदो आहे। पोइ उन मरंदड़ मुआशरे मां कुझु अहिड़ा ज़हन सुजाग थी ईंदा आहिनि जेकी क़ौम लाइ मसीहा साबित थींदा आहिनि, पंहिंजे मथां थींदड़ हर ज़ुल्म जो हिसाब वठंदा आहिनि ऐं क़ौम खे जीआरे सदियुनि जी तारीख़ रक़म कंदा आहिनि। ही ज़ुल्म त कुझु बि न आहे। 1818 में यूरोप जंहिं दौर मां गुज़रियो हो, उन दौर खे यादि करण सां ई अखियुनि मां लुढ़क किरनि था। वाटरलो जी वेहड़ ख़तम थी चुकी हुई, इनकलाब जो जनाज़ो निकिरी चुको हो ऐं इनकलाब जो फर्ज़ंद नेपोलियन समंड जी हिक चट्टान ते ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं ॻणे रहियो हो। पूरो यूरोप वीरान थी चुको हो। लखें जवान मौत जी निंड में हजारिया, लखें एकड़ ज़मीन बंजर थी वई, शहरनि जूं दीवारूं इंसानी रत सां रंगजी वयूं, मास्को खंडर बणिजी चुको हो, माण्हू बुख में मरण लॻा, जीअण जो आज़ार एतिरो त भयानक थी पियो जो माण्हू मौत लाइ दुआऊं घुरण लॻा। बोलोन खां वठी अहराम मिस्र ताईं हर ज़बान ख़ामोश हुई। ज़ुल्म जो तूफ़ान पंहिंजी रफ़्तार में हो। अधु यूरोप लाशनि हेठि ढकिजी वियो। ज़िंदगी बदतरीन हालत में अची वई। गटरनि में गुज़ारो थियण लॻो। पर उन वहशत ऐं दहशत जे बावजूद उहे बुख मां बदाल, गमज़दा, ज़ख़्मी ऐं बीमार माण्हू वरी उथिया, पंहिंजे नसल जी बका लाइ विढ़िया ऐं पंहिंजी क़ौम जी तक़दीर बदिलाए छॾियऊं। इहा हूंदी आहे गैरत जेका साह जी आख़िरी हद ताईं वेड़ कंदी आहे। असीं सभु सुकून चाहियूं था, ख़ुशहाली चाहियूं था, पर पोइ बि अलॻि अलॻि थी इख़्तिलाफ़नि खे जनम ॾेई समाज में बेचैनी पैदा कयूं था। असांजी कमज़ोरी खे पूरो अख़्तियार आहे, पर असांजे ईमान खे निंड अची वई आहे। जज़्बनि जो काफ़िलो ऊंधाई जी राहनि में किथे गुम थी वियो आहे। जंहिंजे मिलण जो अंदेशो त आहे, पर तलाश अजाई आहे। हिमत जा दर अहिड़े ताले सां बंदि करे छॾिया आहिनि जिन जी चाबी असां कॾहिं ॾिठी ई नाहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त असीं ख़ुशहाल आहियूं, पंहिंजी धरती मथां माला माल आहियूं, पोइ त तव्हां ते मयार ई नाहे। पर जेकॾहिं हक़ीक़तनि खां आगाह आहियो, हर शइ खे सम्झो था, पोइ सच खे लिकाइण तव्हांजी बेवकूफ़ी आहे। इल्म जी दुनिया खे आबाद कयो, हिकु नई शुरूआत कयो, जहालत जी ऊंधा में रोशनी जो ॾीओ ॿारियो, जीअं सुतल फ़र्द सुजाग थी सघनि ऐं हक़ीक़तनि खां आगाह थी सघनि। यादि रखो त कुझु हासिल करण लाइ कुझु विञाइण ज़रूरी नाहे हूंदो, पर कुझु हासिल करण लाइ कुझु करण लाज़मी हूंदो आहे। बहितरी जा ख़्वाहिशमंद आहियो त अंदर में गैरत पैदा कयो, पंहिंजे पाण खे तयारु कयो, छो त गिदड़ पाले शींहं जो शिकार नाहे थींदो ऐं सिर्फ़ बददुआऊं ॾियण सां नसीब नाहे ठहंदो।